साहब खैरात वाला है नाल ते। हाँ फकीर ॾिसां तो खुला अंत ॾियाई थो। तुझे नसीब में 10 रुपया खुला मिलिया। हे वट दुआ कंजाई। ही मां छा ॾिठुम? हाँ भलाई जो तो ज़मानो न रहियो आहे। साहब उनके खैरात ॾे तो ऐं फकीर जा कम ॾिस। साहब जी खीर वारी भरियल डबी लाए छटरी में लुका रखी अथसि ऐं पंहिंजी डबी खाली लाए साहब जे मोट में टंगाई अथसि। साहब के अचण ॾे, मां इनके सारी हकीकत ॿुधायां थो। 10 रुपए में छा थींदो आहे? महांगाई जो दौर लॻो पियो आहे। घटि में घटि 100 रुपया तो ॾियो मूंखे। हो सामू ॿियो फकीर वेठो आहे रस्ते में, उनखे भी मूंखे खैरात ॾियणी पवंदी। अचे भला 10 रुपया ॿिया ॾियाई थो। छा यादि कंदे दुआ कंजाई। साहब वरी 10 रुपया। महांगाई जो दौर लॻो पियो आहे। 10 रुपए में छा थींदो आहे? मां तव्हांखे पंहिंजी खैरात ॾियां। हाँ तू खैरात ॾींदे? हाँ सखी बाबा झूठ भी कोने बरसात भी कोने, हे छतरी छा लाए रखी वेठो आ? तकदीर जी छा ख़बर आहे साहब? केॾे बरसात थी सघे थी, केॾे भी झुड़ अची सघे थो। हे पंहिंजी मां बचाव लाइ रखियो आहे। मां भी सैलून तां ठोड़ कराए आयो आहियां। मांजे टिकण खे गर्मी लगे थी, धूप तेज लगे थी। मां इनजी छां वठी ॾिसां त मांखे फ़ाइदो ॾींदी। साहब छतरी के हथ ले जाओ, हिन में खतरनाक कुत्तो वेठो आहे। कुत्तो? हाँ फकीरन कॾहिं कुत्ता पाला हा? हे कुत्तो मां न पालियो आहे। हे ॾाढे मरूम जी निशानी आहे। हाणे मां जिते वेंदो आहियां पिनण न, कुत्तो साण खणी वेंदो आहे। साहब कुत्तो छां जो आहे, उस ते कोन सुम्हंदो आहे। हे छतरी कोन ॾींदो साईं। छतरी कोन ॾिनई? तूं भी मारी कार कंजूस थी वएं, सुञो टरड़ थी वएं। चलो ठहियो, मां वञा थो बाज़ार ॾांहुं वञी करे रंग बिरंगी छतरी थो वठां। वाह 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 तो ॾियारी लॻी आहे। 2 किलो खीर हूंदो अॼु त वाह जो कम थी वियो। मज़ा थींदा। और फकीर गाड़ो झंडो अॻियां छो ॾिनई? मां ट्रेन त कोन का थींदो, मुंहिंजे ब्रेक कोन लॻे हा मुंहिंजी। ओ साहब मूंखे ख़बर आहे तव्हां ट्रेन कोन काती ईंदा, मोटरसाइकिल फटफटी काती ईंदा ऐं ॻाढ़ो झंडो इंजे करे ॾिनो आहे मतां तव्हां हिते ब्रेक न ॾियो। ईअं कीअं मां ब्रेक कोन ॾियां हा? मां शुरू खां ई तोखे ॾिसंदो बीठो हुअमि त फकीर साम्हूं वेठो आहे, उनखे खैरात ॾींदुमि। उहो खैरात ज़रूर घुरंदो। अचे फकीर 10 रुपया थी दुआ कंजाई। बीहो हिते। ईअं छो बीहां? चलो ठहियो, मां सम्झी वियुमि खैरात मां तोखे घटि ॾिनी आहे न। अचे फकीर दुआ कंजाई, 10 रुपया ॿिया ॾींदा माई। ओ साहब पैसनि जो मसलो न आहे। हो जेको पोयां फकीर वेठो आहे न, उन अहिड़ो कमु कयो आहे जे कंहिंखे ख़बर लॻंदी न असां फ़कीरनि खे को खैरात ॾियण बि न ईंदो। उन अहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे जे फ़कीरनि खे खैरात ॾियण कोई न ईंदो? खीर वारी भरियल डबी लाए छटरी में लुका रखी अथसि। हैं उनजी एतिरी मजाल जे मुंहिंजो खीर चोरी करे छॾियो अथसि। मां उनखे पुलिस जे हवाले थो कयां। ही छा? ही भला रे फकीर मुंहिंजे खीर चुराइण वारी ॻाल्हि साहब खे ॿुधाए त न छॾी आहे? हाँ ही छा? ही साहब मां तरफ़ अचे थो। हरामखोर, तू मुंहिंजो खीर चुरायो। उथ मथे, मां तोखे पुलिस जे हवाले थो कयां। ओ ॾिसो, ओ फकीर तव्हांजी मोटर काती वेंदो आहे। हे खीर त पकड़, मां इन फकीर जी काट थो लॻां। हाणे खीर त पंहिंजो हथी को कयां। ही फकीर भी गायब थी वियो। लगे थो त ये फकीर ना हुया, भई पाण में मिलल फराडी हुया। हो फकीर मारी मोटरसाइकिल हलाए भजियो, हे फकीर मुझो खीर चुरायो। रुली ना वियो, मां त बर्बाद थियो। मोगे जी मार खबर न चार।